वारहे खां ख़बर शामिल कंदासीं। मुज़फ़र काज़ी वटां सिंध मसइलनि जे फाथल आहे। मसइलनि जे हल जो जज़्बो रखां थो। अवाम जे मसइलनि जो मुकमल प्रोग्राम GDA वटि आहे। 8 फरवरी ते आम अवाम खेनि वोट ॾींदो, हू कामयाब थी मसइला हल कराईंदा। PS 17 ते GDA जे उम्मीदवार जावेद खोखर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। ख़बर मूजिबि PS 17 वारहे ऐं नसीराबाद जे सूबाई तक ते GDA पारां मुंतख़ब कयल उम्मीदवार जावेद अहमद खोखर पंहिंजे साथियुनि आकिल चांडियो, वकार चोलियाणी, अफसल चुन, मोहम्मद अली मंगहाई, नियाज़ चोलियाणी, निसार अमीराणी, रशीद चोलियाणी, जान मोहम्मद ऐं ॿियनि सां गॾिजी वारहे प्रेस क्लब पहुतो, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त पीपल्स पार्टी जे ग़लति पॉलिसियुनि सबबि सॼी सिंध बुनियादी मसइलनि में फाथल आहे। उन करे अवाम वटि ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जहिड़ो मुतबादिल प्लेटफॉर्म आहे। अवाम हाणे सुजाॻ थी चुको आहे, GDA खे वोट ॾींदो। हुन चयो त कामयाब थी तालीम, बिजली, सिहत समेत समूरे बुनियादी मसइलनि खे हल कंदासीं।